कुमारी ॾेठी तुलसीदास सेपा हिमलाणी। हिन माईअ खे सिंध जी सियासी ऐं समाजी कारकुन में तुम दर्जो हासिलु आहे। सचपुच त हिन खे औरतुनि में शुमार करणु ठीकु न थींदो। हिन में ज़नाना सिफ़तनि खां मर्दानी सिफ़तूं घणियूं मौजूदु आहिनि। उन जो मुख्य गुण दरख़्त वांगुरु ज़मीन में पाड़ पुती करे सायादार ऐं बारावर थियणु हूंदो आहे, जंहिंजी थधी छांव में सारो वक़्तु महिनत ऐं मज़दूरी कंदड़ मर्द आसाइश आराम लाइ अची अजो वठनि। लेकिन हिन जो मर्दनि वांगुरु हिकु जाइ ते कॾहिं टिकाउ न रहियो आहे। सुबुह शाम हलहलां पई रही अथसि, जंहिं करे औरत जी मुख्य सिफ़त मंझसि अदम पैदा हुअणु करे हिन ऐं मर्दनि में को बि तफ़ावत न रहियो आहे। पर हिन जी रुग़बत हमेशह औरतुनि खां मर्दनि तरफ़ घणी रही आहे। शाह साहब हिन लाइ फरमाए थो त कोड़ीअ संदे कामणियूं तूं कोड़िन संदो कांत। पर हीअ माई उन आम रहण जे एन बरक्स आहे। घणे आदर्शी कम में रुधण रहण सबबि संदसि औरतपणे जी नफ़ासत ऐं नज़ाकत जा औरत जो सिंगार हूंदी आहे। मंझसि ख़ैर का रही आहे। आम औरतुनि वांगुरु हीअ यकजाई न पर मर्दनि वांगुरु हरजाई आहे। कृष्ण महाराज वांगुरु हिन जा जीअं सभु कंहिं जीअं सी दर्शन दारूंदार आहिनि। हिन जा कई दोस्त आहिनि। हर कंहिंखे संदसि दोस्तीअ में यकीन पे रहियो आहे। उहो बि मोतियुनि जी माला वांगुरु हुननि जी दोस्तीअ जी ताड़नि खे गिचे में ॿधो हले थी। मिस्टर संतनदास इंदनमल, आचार्य गदवाणी, जमशेद मेहता, मरूम अल्लाह बख्श सुमरो, सेठ ऐसरदास, वरंदमल, लालजी मेहरूतरा, हातम अलवी, भाई प्रताप ऐं ॿिए केतिरा ई उन माला जा दाणा शुमार करे सघजनि था। हीअ माई मुंड खां कांग्रेसन रही आहे, अञा ताईं आहे। शायदि सदाईं कांग्रेसी रहे। कांग्रेसिन में हीअ साॻी गुरू जी रही आहे। मरूम डॉक्टर चौथराम बि साॻे गुरू जो कांग्रेसी हूंदो हो। लेकिन पिछाड़ीअ जी वलायत वेंदे जॾहिं मूंखे ऐं शेख साहब खे ड्रिग रोड ते मिलियो हो त ॾिठोसीं त हालतुनि खेसि बदिलाए तरक़ी पसंद जे नज़दीक करे छॾियो हो। पर हिन माईअ मां अहिड़ी उमेद नथी रखी सघिजे। सिंधी क़ौमियत ऐं कल्चर जो पिणु हिन ते घटि रंग चढ़ियल आहे। हर ॻाल्हि में साॼी धुर जी कांग्रेसिन वांगुरु हिन ते हिंदियत भारत जो घणो असरु वेठल आहे। पाकिस्तान जे क़याम खां पोइ हिकु दफ़े मुंबई मां वापसि थिए आयुसि त ॿियनि दोस्तनि सां गॾु हीअ बि मूंखे एरोड्रम ते अमाणण आई। उते हिकु नौजवान सिंधी हिंदू कस्टम्स ऑफिसर बीठल हो। हिन मूंखे ॾिसी चयो त सैयद कॾहिं तो असांखे वापसि मुल्क वठी हले, वतन लाइ दिलि पई वॼाए। माईअ हुन ॾे शोर जी नज़र सां निहारे चयो त अहिड़ी ॻाल्हि करण खां शर्म नथो अचई। हुतां घर लुटाए मारूं खाई हिते पहुता आहियो, वरी ॾटनि जे ज़ेरे असर वञी रहण लाइ पियो सिधूं करी। सिंधीअ में चवणी आहे त मोर घणो सुहिणो पर पेर अथसि फॾा। उन वांगुरु ख़ामियुनि खां को बि पाक न आहे, बावजूद उन जे हीअ बेनज़ीर औरत आहे। हेठां टे मिसाल उन जे सबूत में पेश करियां थो। सन 1942 ईस्वीअ जे क्विट इंडिया हलचल में ॿियनि कांग्रेसियुनि सां गॾु हीअ बि जेल में वई। 1.5 साल खनि उते रहण खां पोइ बीमार थी पई। संदसि आज़ादी जो सवाल सिंध असेंबली में उथियो। हुकूमत मुस्लिम लीग वज़ारत बि हथ में हुई। ऐं सूबा सिंध मुस्लिम लीग जो प्रेसिडेंट हुअसि। सियासत में हीअ असांजी साथियारी कारकुन हुई। मुल्क ख़ातिर जेल में वियल हुई। अंग्रेज़नि खे जंग जे वक़्त में कांग्रेसियुनि जी बग़ावत करे घणो गुस्सो हो। गवर्नर ऐं मुल्क जा वॾा अमलदार घणा अंग्रेज़ हुआ। ताक़त समूरी उन्हनि जे हथनि में हुई। उहे कंहिं बि कांग्रेसीअ सां रियाद करण लाइ तयारु न हुआ। बावजूदु उन जे असांजी ख़्वाहिश हुई त हिन खे आज़ादु कराइजे। तंहिं करे होम मिनिस्टर सां गॾु आउं खेसि जेल में मिलणु वियुसि। हीअ बीमारी करे ॻरी कमज़ोर थी वई हुई। होम मिनिस्टर हमदर्द हो। उन खेसि चयो त बीमार थी ॾिसजांइ, तोखे जेल मां आज़ादु करणु घुरिजे। उन मां संदसि मक़सदु इहो हो त को वज वठी खेसि छॾे ॾिजे। हीअ यकदमि ताड़े वई त हू अणसिधीअ तरह खाइसि कुझु अखर चवराए गवर्नर खे उनजे आधार ते यकीन ॾियारे हिन खे छॾणु चाहे थो। पर माईअ जी गैरत उहा ॻाल्हि बर्दाश्त न कई त बावजूदु उनजे जेको लिखियलु वाइदो कोन थिए वरितो वियो। पर जेकॾहिं होम मिनिस्टर गवर्नर खे रुॻो कुझु ज़बानी थियल ॻाल्हि ॿुधाए बि खेसि आज़ादु कराए त उहा ॻाल्हि संदसि ख़ुददारीअ ऐं आज़ादी जी जिदोजहद रवायत जे ख़िलाफ़ थींदी। उन ते खेसि जवाबु ॾिनई त जन झलियो आहे, उन्हनि ते छॾियल आहे त हू जो वणनि सो फ़ैसिलो कनि। पर जीअं तूं भाई थो त आउं पंहिंजे रहाई लाइ तोखे अर्ज़ु कंदुसि ऐं को यकीन ॾियारींदुसि त अहिड़ी उमेद कंहिंखे मुंहिंजी जुतीअ मां बि न रखणु घुरिजे। उन वक़्तु हिन माईअ जी मर्दाना हिमत ॾिसी कांग्रेस लीडरनि ऐं कारकुननि जी ख़ुदि जो मादो ऐं आज़ादी जी राह में संदसि अटल इरादे ऐं बेख़ौफ़ जिदोजहद जो नक्शो अखियुनि अॻियां तरी आयुमि। हिकु बीमार औरत
तना जेल में वरनि जा वरे रहण बाद भी अहिड़ीअ जुरत जो इज़हार करे उहा मामूली ॻाल्हि न हुई। उन वक़्त खां संदसि बुलंद इख़लाक़ीअ जो क़ाइल थी वियसि। वरी पोइ जो हिकु वाक़ो ॿुधो, संदसि माउ सख़्तु बीमार थी पई, ॻाल्हाइण ॾिसण जे हवासनि कमु करणु छॾे ॾिनो हुयुसि। उन करे हिन खे पेरोल ते माउ सां मिलण लाइ ॿाहिरि छॾियो वियो। पेरोल जो मुदो पूरो थियो, संदसि माउ जी हालत साॻी रही। बहितर ख़ुदि खेसि साई थी पई, अखियूं न ज़रदा थी वियसि। हिन खे जेल खां ॿाहिरि रहणु घुरिबो। उन वक़्तु सर ग़ुलाम हुसैन मरहूम सिंध जो वज़ीर आला हो। हिन खे पेरोल जे मुदे वधाइण लाइ चयो वियो, जंहिं मुदो वधायो। उन वधायल अरसे अंदरि बि न संदसि वालदा जी बीमारी में तफ़ावत थियो ऐं न ई संदसि पंहिंजी तबियत ठीकु थी। हाणे हुनजी बिना शर्त जे आज़ादु करण जी ज़रूरत हुई। ग़ुलाम हुसैन मरहूम माई साहिबा जे ख़ानदान जो दोस्त हो। हिन जी दिलि घुरियो थिए त खेसि आज़ादु करे। मूं बि मथसि घणो ज़ोर विधो, पर ताक़त अंग्रेज़नि जे हथ में हुई ऐं हू बिना शर्त जे आज़ादु करण लाइ तयारु न हुआ। उन ते सर ग़ुलाम हुसैन मूंखे चयो त माई साहिबा लिखी ॾे त ॿाहिरि रहण वक़्तु हलचल में भेरो न वठंदी त खेसि आज़ादु करे छॾियां। हिकु गांधीन क़ौमी कारकुन लाइ उन खां वधीक बेइज़तीअ जी ॻाल्हि थी नथी सघे। तंहिं करे माई साहिबा ईअं करण खां साफ़ इनकार कयो। उन वक़्तु माउ जे प्यार जी छिक ऐं पंहिंजी तबियत जी कमज़ोरी हिकु तरफ़ हुयसि ऐं ॿिए तरफ़ क़ौमी कारकुन जी रवायात खे हेठि करण जो ख़ुदशो। आख़िर जेल में हुननि क़बूलियो, लेकिन को बि शर्त लिखी ॾियणु क़बूल न कयईं। जेतोणीकि उहा ॻाल्हि साफ़ हुई त अहिड़ी बीमारी जी हालत में हिन खे हलचल में भेरो वठण जी ताक़त ई कान रही हुई। पर केरु थो अहिड़ी बारकबिनीअ खां कमु वठे। जेल में मोटी वञण खां अॻु साणसि मिलणु वियुसि त ॻाल्हियुनि कंदे रोई ॾिनाई। उन लाइ न त माउ खां जुदा थी रही हुई, जा कंहिं बि वही दुनिया छॾण वारी हुई, न उन लाइ त हू पाण बीमार हुई। तंहिं करे जेल में वञण खां न टायाई थिए। पर हिन जो अरमान उन ॻाल्हि ते हो त वतन जी आज़ादी लाइ क़ौमी कारकुन हर तरह जूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे रहिया हुआ ऐं संदसि ॿियनि वतनी भाइरनि में उन क़ुर्बानीअ या वतन दोस्ती जो अहसासु पैदा न थियो हो। आउं ऐं सर ग़ुलाम हुसैन बावजूदु दोस्त हुअण जे खेसि मदद करण खां बेवस हुआसीं। उन वक़्तु मरहूम अल्लाह बख़्श सुमरो यादि अची पियसि, जंहिं मुल्क ख़ातिर लक़बनि ऐं वज़ारत खे लतणी छॾी हुई ऐं जेको पंहिंजे आला मक़सद ख़ातिर शहीद थी चुको हो। ओॾी महिल उते पर्स खोलियाईं। उन में मरहूम अल्लाह बख़्शो फ़ोटू पियल हो। सो कढी उन में निहारे खिली ॾिनाई, चयईं, अवां दोस्तनि जी हालत ते रोअण आयो अथमि। हिन मर्द मुजाहिद खे ॾिसी ख़ुशी थी अथमि। मुमकिन आहे जेल में वञण बाद अवां जहिड़नि गेदी दोस्तनि खां आज़ादु थी वञी हिन मर्द मुजाहिद सां मिलां। वरी टियों वाक़ियो यादि अचेनि थो। पाकिस्तान बणजण खां पोइ ख़ान बहादुर खोड़ो सिंध जो वज़ीर आज़म थियो। कंहिं कॉमेडी मीटिंग लाइ आउं ऐं माई साहिबा संदसि बंगले ते वियासीं। हिन अदरबाला चांहि केक घुरायो। ॿियनि चांहि पीती, लेकिन माई साहिबा चांहि न पीती। खोड़े साहिबु हिन खां सबबु पुछियो। हिन चयो त माफ़ु कजि, मूंखे तो में मरहूम अल्लाह बख़्श जे क़त्ल जी साज़िश में शिरकत जो गुमान वेठल आहे। उन करे हिन जे दोस्त जी हैसियत में तुंहिंजी चांहि पीअण ते दिलि नथी चवे। खोड़े साहिबु वरंदी ॾिनसि त माई साहिबा, तूं बि अजीब औरत थी ॾिसजांइ। मरहूम अल्लाह बख़्श जो भाउ ऐं पुटु मूं वटि अची खाइनि पीअनि, तुंहिंजो मरहूम सां उन्हनि खां बि वधीक लाॻापो आहे छा? माई जवाबु ॾिनो त खोड़ा साहिबु, हू वॾे जिगर वारा मर्द आहिनि, आउं नंढी ॻिचीअ वारी औरत आहियां। हू उन सिंध जे दोदे जे भाउ चनेसर सॾाइण जी ज़रूरत करे सघनि था। आउं त पाण में सुम्ही थियण जी समर्थी बि नथी रखां। हीअ 10 फेबरवरी सन 1906 ते हैदराबाद शहर में सीपा हिमलाणीअ दीवाननि जी फैमिलीअ में मिस्टर तुलसीदास जे घर में पैदा थी, जो मिलिट्री सर्विस में पहिरीं सीनियर हेड क्लर्क हो, जितां पोइ आर्मीअ में लेफ्टिनेंट थी रिटायर कयईं। खेसि 2 भाइर मिस्टर लेखराज ऐं मिस्टर उदाराम ऐं 2 भेणियूं हुयूं। हिन पहिरीं कंदमल गर्ल्स हाई स्कूल हैदराबाद में तालीम वरिती। सन 1920 ईस्वीअ में ही जॾहिं कराची लॾे विया त इंडियन हाई स्कूल कराचीअ मां मैट्रिक पास करे DG सिंध साइंस कॉलेज मां BA पास कयईं। स्कूल तोड़े कॉलेज में शागिर्दनि जी जमायत में मुखिया पार्ट वरिताईं। खादी तहरीक वक़्तु विदेशी कपिड़ा साड़े खादी पाइणु शुरू कयईं। साइमन कमीशन हटण वक़्तु शागिर्दनि खे कारा झंडा खणाए साइमन गो बैक जा नारा हयाईं। सन 1929 ईस्वीअ में हिन तालीम छॾे मुल्क जी शेवा करणु शुरू कई। लाहौर जे ऑल इंडिया कांग्रेस इजलास में सन 1929 ईस्वीअ में शिरकत कयईं। उन ज़माने में मुल्क जा लखे मर्द ऐं औरतूं महात्मा गांधी जे असर हेठि सभु कुझु विसारे मुल्क ऐं क़ौम जा शेवादारी थी पिया। मुंहिंजी साणे वाक़फ़ियत सन 1929 खां थी, जॾहिं मिस्टर जमशेद नसरवांजी जे समाजी पोइलॻीअ में हिन थियोसॉफिकल सोसाइटी में अचणु शुरू कयो हो।
शायदि मूंखां अॻु थियोसॉफिकल सोसाइटी जे यूथ लॉ जे प्रेसिडेंट बि रही चुकी हुई। सन 1983 में ही कराची म्यूनिसिपल स्कूल बोर्ड ते मेंबर चूंडी आई, जिते सन 1935 ईस्वी ताईं रही। उन वक़्तु आचार्य आसूदोमल गदवाणी म्यूनिसिपल स्कूल बोर्ड जो एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर हो। हू वॾो आलिम, मुख़लिस क़ौमी कारकुन, आदर्श इंसान हो। हिन सां गॾिजी हिन कराची शहर जी ज़नानी तालीम लाइ घणो कुझु कमु कयो।